माता रुक्मणी जी तय जो जगह है ज्योत जगे दिन रात मैया जी दे ज्योत जगे जमाने का तो वही फुलवारी वसंदी केतरियूं माताऊं केतरा पिया भावर असांजा गॾु जुड़ंदा रहनि काई न काई सेवा हर उमास ते जेका उमास जहिड़ी राशन कार्ड जी सेवा थिए पई थी पई उन खां पोइ अमर जी वर्सीअ ते गॾोगॾु चौथी जी जेका मोकिलाणी ईंदी आहे त अम्मा जी वर्सी आई आहे असांजा अहिड़ा प्रेमी सुठियूं सुठियूं शयूं कुझु न कुझु उन्हनि माताउनि जे लाइ उन्हनि घुर्जाउनि जे लाइ खणी था अचनि पिया असांजो भाउ प्रकाश लाल असांजा विराट स्वरूप वारा मुंहिंजो भाउ नरेश मटई मां चाहींदुमि त अचनि हिकु हिकु ॼणनि जी उन्हनि जी सेवा कंदा रहनि अम्मा
मुझे पिता साहब मुझी भाई कलाकनि जा कलाक वेही करे उन्हनि जे लाइ आयल चांवर उन्हनि जे लाइ दालियूं आहिनि जेके उन्हनि खे ठाहे करे ॾियनि वीचारो पंहिंजा कमकार छॾे करे कलाकनि जा कलाक अची वरी ॿुधे कंहिंखे अॻियां कंहिंखे पोयां कंहिं महिल कोई आयो लख धन्यवाद आहे असांजा भाउर जेके कार्य कनि था पिया Hello.